الخير والشر من الله تعالى والبعث بعد الموت. أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله. أستغفر الله تعالى ربي من كل أتوب إليه. الله آمين. برحمتك يا أرحم الراحمين. ثم آمين. देखो जिक्र ज़ुबान से कबूल है, परंतु ज़ुबानी के अनुसार जिक्र समझा ये बड़ी देरी जो जिक्र है। उन्होंने कहा ये न कलिया से कोई हो पर कर कांदा चिल्ला कुछ नहीं फकत ख्याल मुझे अतकार सा दिलार सा दुआ में तुम कांते हो खाओ पियो सुनो हलाल मुझे जो किसी को उसने सुनाए हो दिल में ये ख्याल रखो दिल में चले गया इंशाअल्लाह तुम्हें ख्याल रखना सबसे फायदे थियो जो मोहब्बत में जीनी थी। सुभान अल्लाह। जी जिक्र करो करो तीन याद अल्लाह के जिक्र से मुस्तगरक मशहूर रखो फायदो ये थियो जो दिल पानी ताकि वाइज बस बेहतरी जरा का मशहूर करता हुआ दिल खुद होगा सुभान अल्लाह।
बचण की कोशिश जेतिरी क़दुरु थी सघे पंहिंजो पाण खे बुराई खां बचाए छो त मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे जेको माण्हू गुनाहनि खां नथो बचे गुनाहनि खां नथो बचे इहो कंहिं न कंहिं हलाकत जे कंहिं न कंहिं हलाकत जे खतरे में जो माण्हू किरंदो ख़ुसूसन पंहिंजे अख खे बुरी नज़र खां बचाए ज़िनाकारी खां पाण खे बचाए इहो मर्ज़ तमामु आम थी वियो आहे त क़यामत जे निशानियुनि मां इहा निशानी आहे जो ज़िना आम थी वियो बदकारी वधी वेंदी इहा क़यामत जी निशानी आहे सम्झो था हबीबुल करीम ने फरमायो सही बुखारी की हदीस आहे साईं ने फरमाया था इन मिन अशरात अस्साअह अन युरफअ अल-इल्म व यस्बत अल-जहल व युशरब अल-खम्र व यज़हर अज़-ज़िना क़यामत के निशानी वजह ही निशानी तरह जो इल्म घटी वञे जाल घटी वञे सम्झो कि क़यामत अचण वारी आहे ऐं ॿी निशानी साईं फरमाइनि था व युशरब अल-खम्र शराब आम थींदी हींअर सिंध जो झाड़ को ॻोठ न आहे जो जिते ये खरो शराब एतिरा अहिड़ा ॻोठ आहिनि घर घर में शराब घर घर में बट लॻाए साईं फरमाईंदा इहा क़यामत जी निशानी आहे ويشرب الخمر شراب خمر ويظهر الزنا الزنا ظاهر जॾहिं इहे शयूं ॾिसो सम्झो ॾाढी क़यामत अची ऐं मुंहिंजे सोणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सलासतुन ला युकल्लिमुहुमुल्लाहु यौमल क़ियामत टे माण्हू अहिड़ा हूंदा जन सां क़यामत जे ॾियारे में अल्लाह ॻाल्हाईंदो ई न कलाम लॻो उन्हनि निहारींदो ई न वला युज़क्कीहिम उन टिनि माण्हुनि खे पाक वला यंज़ुरु इलैहिम अल्लाह उन्हनि टिनि माण्हुनि ॾे इहे नज़र करे न ॾियारींदो अल्लाह नज़रअंदाज़ नज़रअंदाज़ पर उन्हनि निहारींदो ई न वलहुम अज़ाबुन अलीम ऐं उन्हनि टिनि माण्हुनि जे लाइ वॾो दर्दनाक अज़ाब तयारु हूंदो उहे टे माण्हू कहिड़ा हूंदा शैख़ुन ज़ानिक कुराड़ो थी करे ज़िना ते अञा शर्म नथो अचेसि अचण वारे जो हया नथो करेसि गाॾी में पंहिंजो कारोबार वेठे पर पीढ़ी जे अंदरि ख़ुदा कर थो मिले इन माण्हू सां अल्लाह ॻाल्हाईंदो नए खे पाक कंदो नए खे नज़र करे निहारींदो ऐं इहे माण्हू जे लाइ दर्दनाक अज़ाब कुरान में मक्कल कर व मलिकुल कज़्ज़ाब एक बादशाह देखो कूड़न इसम ज़रिए में अंदर भी कूड़न हां जी वही सब कूड़न तकरीरों पूरी करे
यो बादशाह खुदा की नफर है जरा दर्दनाक किताब है व आयुन मुस्तकबिर वो फकीर देखो बनाई करे नरम बने निहारी दो नहीं के पाक दो नहीं के नहीं नहीं थे अल्लाह तआला दिल शनु कल है कोई नहीं इन दिल दर्दनाक किताब फकीर सुनाए बड़ी बनाई करे तो जब भाईरो अंदर बनाई करो खुदी वराई तकबर बाबी के जेब में तो बाले जो कमरियाज आज मुझे सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब फरमायो पैगंबर के जिना का बचाए और जेके जिना जा बहुत का है का बचाए जे किसी जिना ने बची थी हिंद वक्त में बड़े को बड़ो बेहयाई जो औजार था मोबाइल फोन हाँ मुझे मोबाइल फोन इन दौर में बेहयाई गंदाई गुनाह जो रस्तो हुआ दरवाजो हुआ अंदर खड़ी छाप मुझे दर में तुम तो अंदर नहीं सकते अंदर छातों के खबर ना है दर में दाखिल थी तो जेके बगैर गुनाह थे था शामिल थी तो गुनाह जो बेहयाई जो बदकिरदारी जो दरवाजो तक मोबाइल फोन हर को वही मोबाइल सिपाही कहीं तो हर की उनकी मोबाइल कौन सी होगी मुझे टच स्क्रीन जो भाइयों मुझे बच्चों आका की नसीहत हो गया आका की बाखबर हो गया नफ्स शैतान बड़ो दुश्मन दो जवान के गुमराह तो करे कुरान के गुमराह तो मोबाइल के जरिए ये तो जो मोबाइल में रखो भले रखो जरूरत देगा तारुर देगा बेशक रखो पर उन्हें बापा देगा बेहयाई की दर्द रखो चलिएगा सही फरमाया था कल ऐनान जिना मत नजर अखुर जिना करती हुई अखुर की जिना नजर पर ये औरत की से या बिना फोटो से नाचने से मोबाइल में या रूबरू की औरत पर आई के से जो अखुर जो जानी है या अखुर की जिना है सही फरमाया था बल उज़नान जिना हुवल इस्तिमा कंदम जिना जिना कंदम की जिना पराई औरत के साथ है सुभान अल्लाह अदरात जो छातों से सवर से इधर मोबाइल में वो हमरा कार करे कि ये मानू जाल है सुती कोई हां जी जाल सुती कोई मथों ने रेडी कोई पर उन्हें जे क्यों ये रोशनी से नजर मुझसे समझो तो मुझे जाल के नूर जो नजर करे थी पाले सुती कोई या मथों में रोशनी कोई हां जी ठीक है दाल मुझे सुती भैया ये रोशनी चाहिए कोई के जैसे मैं ये जाल तो नहीं मोबाइल खरीद हां फिर मुझे मोबाइल की रोशनी क्यों आ रहा है और
जेके हिन वक़्त में छोकिरियूं भॼी थियूं वञनि तौबा सा घर छॾे अबे अमर जी नृत्य शर्म हया मिटीअ में मिलाए चोरियूं भॼी थियूं ऐं इन में वॾो किरदारु मोबाइल जो थोड़ी छोकरी में आई बैठा है साल थी विया मथा छा थी विया आखिर उन्हनि में एक नफ्स आहे शैतान आहे जवानी आहे उन्हनि खे ख्वाहिश आहे ॿी खे शर्म हया थो अचे उनखे ईअं छा वञे मुंहिंजा भाइरो न्याणी जवान थिए विहार जाइज़ नाहे उथारे न्याणियूं उथारे किबला से फरमाइंदा जेतिरियूं न्याणियूं वेठियूं आहिनि उथारे में हिकिड़ो पाकिस्तान में छड़ो कोन्हे पर मां त हिन दौर में परणाए त हर हिकु ॿ टे थी आदे हकीकत आहे सही वगैरह में खैरात हिकिड़ो गरीब कोन रहे एतिरियूं त छोकिरियूं वेठल आहिनि जो जेकर उन्हनि खे उथारियो वञे त सॼे पाकिस्तान में हिकिड़ो बि छड़ो कोन बचे हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ला तज़ालु उम्मती बिखैर मालम यख्श फीहिम वलदुज़्ज़िना फइज़ा फशा फीहिम वलदुज़्ज़िना फअवशक अन युअम्महुमुल्लाहु बिअज़ाब नबी ने फरमाया मुझी उम्मत हमेशा खैर बरकत वाली होगी मुझी उम्मत खैर बरकत वाली होगी हमेशा पर ऐसे ताई मालम यश फीहि वलदुज़्ज़िना ऐसी ताई मुझी उम्मत खैर बरकत वाली रहती जॾहिं उन्हनि में हरामी ॿार बिना पीर जे ॿार आम थींदा त रुटो ख़ैर ऐं बरकत थींदी अल्लाह जॾहिं हरामी ॿार ॾुखी उम्मत में पैदा थियण लॻंदा अहिड़े नाजाइज़ कोके सां मिलियो बेहयाई कई कारोबो कई ॿार थी पियो हाणे उन ॿार खे इसका ख़बर कंदा इहो खून जो ॾोह आहे कचो ॿार केरु आहे इहो खून जो ॾोह आहे या वरी उनखे दायूं उहे वेमूं कराए वरी उहे ॿार ॾांहुं करियुनि में गीचड़ अहिड़ो मर्ज़ आम थी वियो आहे हिन वक़्तु सिंध में आम थी वियो आहे हीअ मूंसां हिकिड़े माण्हू ॻाल्हि कई किसी राति जो चवां पियो त नंढड़े ॿार जी रोअण जो आवाज़ आई हीअं त अॻिते वधियुसि त हिकिड़ो पाड़ो नओं ॾाढो खे कुतो खे चुप या का मां हुई जेका पुछे कुतो हुनखे खाए पियो नचे पियो थी पटंदे और ये डॉक्टर ये दायूं ये नर्सूं अहिड़े विम जा 14-15 पैसा वठंदा यादि रखो ये डॉक्टर क़यामत जे ॾियारे खून जे केस में हूंदा ये दायूं डॉक्टरियूं बि खून जे केस में हूंदियूं इहो पीउ बि मुजरिम आहे या मां बि हिकिड़ो हिकिड़ो हारणा ऐं इहा औरत हुई ज़िनाकार जो किरदारु सही ॿुधायो था जॾहिं मुंहिंजी उम्मत में ये हरामी ॿार वधी वेंदा फैज़ा फशा फीहिम वलदुज़्ज़िना फअवशक अन युअम्महुमुल्लाहु बिअज़ाब पोइ अल्लाह ताला उन्हनि खे आम अज़ाब ॾींदो उन्हनि में नेको अल्लाह आम जो अज़ाब ॾींदो ॿार वञी सुकर सां सारा बसड़ी वेंदा
तव्हांजी विचो त असां वठी रहियूं असांजी छा थी न तव्हांजे मथां ज़िमेदारी आहे कि ॻोठ हुजे इलाइक़े हुजे ओड़े पाड़े में सोच घुराई थिए थी त तव्हांखे उनखे हक़ जो पैगाम पहुचाइणो आहे इंशाअल्लाह तव्हां सभिनी जी ज़िमेदारी आहे ख़ुसूसन जेके मौलवी राति 20 में पग ॿधी आहे मां मौलवी खे चवां जेको मुंहिंजी जमात में उलमा आहिनि मां उन्हनि खे हथ वठी थो अर्ज़ु कयां ख़लीफ़ा आहे मूं तव्हांखे ख़िलाफ़त हिन जे लाइ ॾिनी आहे त तव्हां घर में सुम्ही पओ तबलीग न कयो हिन वक़्तु गुनाहनि जी बाहि भड़की रही आहे ऐं ख़लीफ़ा तव्हां काफ़िर थिया सुठा पिया हुजो त मां क़यामत जे ॾियारे तव्हांजे ॾिची मूं तव्हांखे ख़िलाफ़त हिन जे लाइ ॾिनी त तव्हां दीन की तबलीग छॾे थो मां रब्बी सानी के मदीने शरीफ अगर तव्हां चयो त काबिल तो मां तव्हांजी दुआ हली करे सुन अभी को फरियाद कयो छोटा सा कयो छोटा सा बाबू मेरे बेटा हुजूर जो उम्मत के पुकारो मैं तुम्हें बाबू मेरी उम्मत चाहती हूं बदकिरदारी बेहयाती हुई खलीफा जो हत्ता तबलीग कर मुबल्लिग जो हत्ता तबलीग कर तारीख इंसान मुस्लिमीन जे हर फर्द जो मथां हत्ता तव्हां जेके मुंहिंजा मुरीद सलाहियो था तव्हां हर हिक जे मथां तबलीग ॿियो न हितां हिन किताब खणी वञो केसूं खणी वञो मोबाइल में धूड़ छाड़ी छाड़ी सोच के तकरियूं भरे ब्लूटूथ करे वञी माण्हुनि खे तक़सीम कयो मुझे महबूब जो दीन इसे बात में जाना तेरे क्या करीब थी दीन हुजूर जो दीन रोज़े अज़हर दे दाढ़ी या रसूल अल्लाह तो जो दीन अजो के दीन बढ़ती हो यार को कितनी काबिल हो को मुझे शब्द करने वाला यो दीन नबी करीम जो अजनिमरो निर्वाण लथसलियो निगलते लथसका सलवार रोज़ा रोज़ार संभालियो अरबी जान के अरे को जवाब है देखो मुझे महबूब दीन को प्यार महबूब दीन का सिपाही ऊंचाई अल्लाह ताली जेको किताब हिते ॿुधो था हर एक फकीर मुबल्लिग बणिजी वेंदो बेशक हर फकीर मुबल्लिग थी वेंदो हर एक ॿिए ते पैगाम पहुचाए मूं पंहिंजी ज़िंदगी तव्हांजे हाँ वो जाता ही हाँ अल्लाह अगर
भला जी करे तमाम
कथा मिले जी सर जनवे जमर कदा जो मेरे तीन बार कलर मेरे तीन करो जो गुड पैसा को अरे मार तो पैसा को करे और मार तो खर्च मत करो चलो जी सर जी चाव जो क्या लगे इसका ये बड़ी मेलो सुभान अल्लाह कल का जो आयो ही हुजूर के दीन का सवाती का कार्यक्रम दी उम्मती मेलो वाला इतने जगह मेरे दोस्तों के खर्च करे भाड़ो भरे केदार के ठेलो अल्लाह सुबह को ला यो जो तो के मिले सुभान अल्लाह समझा अदाल है कफाए नहीं जेको की चंगाई की सलाह दे उन्हें के चंगे कम करने वाले जेतरो ही अजर सुभान अल्लाह देखो देखे चंगी गाल सिखाए तो उन्हें के चंगे कम करने वाले जेतरो अजर सवाब सुभान तो ये तुम कहो इंशाअल्लाह ए मानो की बुराई करो क्यों चंगाई को हुक्म दो बुराई करो क्यों उन्हें शुरुआत जैसे जी सही वही घर का वही बचन का वो जितने तय पैगाम पहुंचे उसने पैगाम पहुंचाईदा चाह या कल के जी सही अल्लाह करीम असा सफरी की हिम्मत दी आमीन अल्लाह ताला असा सफरी की इस्तिकामत दी सोने हबीब को पैगाम पहुंचाईदा वैसे उबता सुबता कौन के सॼो ॾींहुं वठी वठां वैसे उल्टियूं सिधियूं ॻाल्हियूं उनजे बजाय तव्हां हीअं चओ त मदीने वारी साड़ी फरमायो सुभान अल्लाह सही सही कंदी उहा वैसे करे सम्झो था वाइस बड़े व्हाट्सएप ते वॾी तबलीग थी थिए शैतानी माण्हू वॾी तबलीग था कनि आशिक माशूक बंदी हुआ बेयारी वारा पैगाम था हलाए पर तव्हां मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम जो तकरीर न मुझे उठाए कभी 4 मिनट 10 मिनट वो ठाए व्हाट्सएप ते ग्रुप ठाए मोकिलियो अल्हम्दुलिल्लाह एड़ा फकीर आए ने बेटा मीडिया जो वॾो कम करो था मां उर्दन में उर्दन में सुनते जो तव्हां जेका तकरीर कंदा आहियो असां खे ॿुधायो सुभान तव्हां खे उर्दन में हेॾो करे इसी असांखे वो व्हाट्सएप ते तव्हांजा मुरीद असां जिते तव्हां जलसे ते ईंदा आहियो तव्हांजे जलसे जूं तकरीरूं तस्वीरूं उहे सभु हिकिड़े जलसे मां तकरीर करे ॾिठुसि त मूंखे फोन आई जी मां को हाल थो ॿुधायां को हाल तव्हां जेका हींअर तकरीर कई उहा सॼी मूं ॿुधी सुभान अल्लाह मुझे तू किथे बैठो जीवन को हाथ जलसो इंडिया में भी किथे कंडिया में किथे को हाथ अजकल यो रीचा मुख मिलाई तव्हां इने औजार के मुझे हबीब जे दीन जी खिदमत इंशाअल्लाह हाँ बुझा हाणे से समुद्र जे किनारे हिकिड़ो माण्हू चवंदो भातो पातो चईसि मां तव्हांखे ॾिठो अॼु आहे मां सिखंदो हुउसि त इहो साईं सां मुंहिंजी मोबाइल सॼी सां तकरीर सां भरियल सुभान अल्लाह मां नमाज़ शुरू कई मुंहिंजी घरवारी मुंहिंजा पुट मुंहिंजूं नियाणियूं तव्हांजूं तकरीरूं ॿुधी असां सॼो घर निमाज़ी थी वियासीं असां तव्हांखे तकरीरूं मिलियूं ॿुधी असां इहो लेख थी वियासीं पोइ मां दुआ घुरां मोलाणी साईं केरु आहे किथे जो मूंखे ॾेखार सुभान अल्लाह एतिरो फ़ाइदो थिए थो पैगाम पहुचे थो एतिरो माण्हुनि में सुधार अचे थो तव्हांजी कोशिशि सां
एतिरो फ़ाइदो दीन जो थिए तहिड़ो कमु कजे कंदो या न कंदो जवाब अल्लाह करीम शरह सां सभिनी खे हिम्मत ॾे। मुंहिंजे दोस्त मुंहिंजे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो इज्तनिबू अस्सबअल मूबिक़ात 70 शयूं सां बचो जेके हलाक ऐं बर्बाद करण वारियूं आहिनि। 7 कम अहिड़ा आहिनि जेके माण्हू खे बर्बाद करे छॾींदा। पंहिंजे सोने नबी जो फरमान मिलंदो तुम 70 कमर का बचंदो ये बच्चो तो मां बयान कयां बचंदो ये हदीस मुबारक है जेका इमाम बुखारी इमाम मुस्लिम मुत्तफक़ अलैह हदीस सही हदीस है सोने हबीब जो पक्को सच्चो फरमान है। साईं फरमाए 70 शयूं का बचो जेके हलाक ऐं बर्बाद करण वारियूं। असां पूछो की वमा हुआ या रसूल अल्लाह या अल्लाह जा रसूल कोई 7 शयूं कहिड़ियूं बर्बाद करण वारियूं। साईं फरमाए था ॿुधो अशिर्क बिल्लाह पहिरियों अल्लाह सां शिर्क करणु हलाक बर्बाद करण वारो आहे। अल्लाह सां शिर्क सच्चा मोमिन सुभान अल्लाह सां शिर्क न करे। ॿिए नंबर ते वसहत जादू इहो हलाक ऐं बर्बाद करण वारी शइ जादू। अॻे पुराणो नालो जादू हाणे वॾा नवां नाला कारो इल्मु सम्झो न कारो इल्मु या कई ख़बरनि खां वधीक मायूं त ॿिए कम जे पुठियो वो ताबीज़ वारनि जे पुठियो वो अल्लाह को हिदायत दी मुंहिंजी अम्मा जो हया मुड़ुस खे ताबीज़ सौट खे ताबीज़ वरी वो मुल्ला बेड़ा वेठा आहिनि ख़तरनाक मुझे प्यारा भाइयों इन्हनि खां तावीज़नि वारा ये गैब जे कमरनि में वारा इन्हनि खां बचो। मुंहिंजे सोने हबीब फरमायो त जेको माण्हू कंहिं अहिड़े भोके वटि वियो ऐं उन जी ॻाल्हि ॿुधी ऐं चई सही थो चवे सची थो चवे फ़क़त कफ़र बिमा नुज़िल अला मुहम्मदिन मोहम्मद करीम ते जेको क़ुरान नाज़िल थियो आहे उन सां काफ़र थी वियो। जादूगर के साहिर के भोके के उन पारे के चए तो इहो सची थो चवे त इहो मोहम्मद मुस्तफ़ा सां काफ़र थी वियो। मदीने वारी साईं दीन समझो था तावीज़नि करण खां बि बचो। क़ुरानी तावीज़ ख़ैर बरकत जे लाइ उन में हक़ कोन्हे। इंसान को बीमार आहे उन जे लाइ तावीज़ जेतिरो क़ुरान जे आयतुनि मां या बुज़ुर्गनि जे कौलनि मां हुजे उन में हक़ कोन्हे। छो बुज़ुर्गनि जा जेका लफ़्ज़ हूंदा आहिनि उहे फ़ाइदो आहे। अहिड़ो तव्हांखे किताब लिखियो त मां दर दर जो दरबार उन जी तव्हां सभिनी खे इजाज़त तव्हां पंहिंजो इलाज पाण कयो। सम्झो था उहो किताब ख़ासि तव्हांजे लाइ लिखियो क़ुरान सुन्नत मां जेको तावीज़ या दुआऊं या विर्द वज़ीफ़ा पीड़ा चंडा उहे कयो उनखे पंहिंजी इजाज़त बाक़ी इन्हनि गुलनि जे पुठियां ऐं ॿारनि जे पुठियां तव्हां पंहिंजो दीन ईमान बर्बाद न कयो। अलाह वारा जा जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि थोरा लफ़्ज़ वॾो फैज़ थींदा आहिनि। हिकिड़ो माण्हू बंदे खे वठी साईं रोज़गार नथो थिए ॾाढी तंगी आहे दुआ करो तावीज़ कयो
साईं फरमाया छा कयो जी मां पकोड़ा खवाईंदो पकोड़ा सुभान अल्लाह मुझे पकोड़ो घुरायो उन पने ते कुछ लफ्ज़ लिखे उन के बेड़े तावीज़ वांगुर ठाहे ते पुट हे खड़ी हुई तावीज़ थी खड़ी हुई घर में रखो दुकान में रखो पर खोल जाए ना खोल जाए ना तो दुकान में रखो सुभान अल्लाह ओ यो मेरी दुकान में रखी पकोड़े की दुकान अच्छे माने मेरे आवाज के किलो पकोड़े को किलो नौकर रखी वो पूरो पे चार नौकर रखी मान लो खान चले जो सुभान अल्लाह बड़े को हिने को जाने खई लगा सुभान अल्लाह उन पकोड़न के दुकान में जाम मानू चले किलो खुशहाल सुभान अल्लाह अरे की गाल मुझे इस में संजय लिखियो सुभान अल्लाह लिखियो खोलिए तो मैंने लिखे लो ए लोगो इनसे पकोड़े खरीदो सुभान अल्लाह अंदर रखा सिक्की ए लोगो इनसे पकोड़े खरीदो सुभान अल्लाह खरीद कर सुभान अल्लाह वाला लफ्ज़ फैज़ वाला हज़रत मखदूम मोहम्मद सेवानी सुभान अल्लाह स्याने को मौसम जनवरी मई में माण्हू पिया वठंदा कमल कोटनि में वेठा हुआ हेॾी हिकिड़ी गोल बदलो हेठि में सेवण शरीफ़ पासे अड़ल वाह उन अड़ल वाह में खुबी हणी वो बाहर निकली पुत्र के सामने थधड़ी हवा चलो हा कड़ी हवा थधी है यहाँ कभी सुभान अल्लाह ऐसी में दो बोल इतनी बड़ी तो यार पुठाड़ा गाड़ा मानू सीधे सीधे चलता कोट कंबल या सीधा हे पुरे अड़ल वाला जे किनारे पे बैठो मानू को देखो सही ओ सही क्योंकि बीमारी या डॉक्टर जवाब दे छो और मिट्टी खड़े अड़ल वाली मिट्टी सुभान अल्लाह किनारे का मिट्टी कच्ची खड़ी कोई उठाए दे दवा मानू मिट्टी खाए चलो एक हो जाते फकीर जाओ अल्लाह ताला हर तक फैज़ वाला सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह तमाम कोई फकीर हमारा मोटो दुआ होता भी तो सुनने में आता है बाकी से जादू भोपन वटे कारो के कोई वटे मेघवार वटे हर किस्म की जात वेरी गुड जेको ने भोपन ने पूछो वने तो वो हेडे रहते असल में नहीं सना असल में ठीक नहीं असल में मुरीद की जरूरत नहीं फकीर पकोड़ो कच्चा बोले समझो था साईं फरमायो त 8 हलाक 7 हलाक शेर का बैठो कोई ऊपर बुधाएगा अल्लाह से एक चीन में साईं फरमाया वक़त्लुन नफ्स लती हर्रम अल्लाह इल्ला बिहा के ना कत्ल कर सवाल है मिसाल के खून के बदलो लेके खून कर जाता है कि जिना के शादीशुदा के संसार के बारे की हक बाकी ना हक के मारे कत्ल कर ये कबीर गुनाह हां के मारण या के तेरे हक था क्या उतार ये तू रस्सी कर ये कहा हां के हथियार से दो रखे कि मारियो है ये के कत्ल करे तो ये कबीर गुनाह अल्लाह की बर्बाद करना ए चौथे नंबर पे वक़त्ल माल यतीम जो माल खाए हराम यतीम जो माल खाए हराम
हलाक करने वाले, बर्बाद करने वालों से वह अक्ल रिबा टोबरदारी लगे व्यापार में मुट लगी हिकिड़ो व्याज वठल हुआ ॿियो व्याज ॾींदो आहे महिरबानी करे ॾींदो आहे व्याज वठंदो आहे व्याज ॾींदो साईं फरमाइनि था व्याज वठण वारो बि लानत व्याज ॾियण वारो बि लानत व्याज खे लिखण वारो बि लानत व्याज जो सोचो ठाहिण वारो बि लानत ऐं व्याज ते सोचे ते शायद थियण वारे ते लानत ये सब गुनाह में बराबर है फकीरों जी मुझे जी मुझे भुख मरो तो मरी वञो पर व्याज न इंशाअल्लाह तव्हांजी ज़िंदगी में अल्लाह जो पीर मुझे आमीन अल्लाह जो पीर मुझे बचे बचे अल्लाह जो सदैव सुखियो आमीन ज़िंदगी या कॾहिं कोई मौक़ो अची वञे त भुख जो पर व्याज न वठो इस्लाम में कुफ्र की जंग हले उन्हें का पीठी नहीं भजन की कबीरो गुनाह हला के बर्बाद अल्लाह जने काफिर जंग थी उम्मीद हो इंशाअल्लाह इस्राइल के असांजी फौज चढ़ाई कंदी इंशाअल्लाह इस्राइल जी बड़ी थियो इंशाअल्लाह अल्लाह के तुम्हारा सारा फौजी वे इस्राइल से जंग थी या नई दिल्ली ते झंडो इस्लाम जो चाढ़ो अल्लाह फौज से इंशाअल्लाह साईं बुजुर्ग के कोने जिहाद करे नो दिल में जिहाद मेरा तो मरी हो तो मुनाफिक हो दिल में इरादो कयो यार रहना दे इंशाअल्लाह जो मिलो तो जिहाद अल्लाह वो जो मिलो तो रहना दे सिर्फ करो जो मुस्तफा ने मारे सुभान अल्लाह सुभान अल्लाह उठी गई घरे यो मर्दन श्री बोला मर्दन श्री बोला जने हुजूर जी असां देव के बच्चन की मोकली नहीं हो ना वो पुटरा जन श्री श्री दा तो माए बच्चे के या बदल तो तीर सामो नजर करिया पुछो जेकर सामो तीर नजर उदा मुबारक हो जाए तो मुझे बच्चों मुकाबला सुभान अल्लाह आदि पुठी रोटी मुझे वो और कंधर करती अल्लाह जो पुठी के हुआ जो इनके कोई होती है अल्लाह समझा इंशाअल्लाह ताला ये कुर्बानी देनी पड़ी इधर से इंशाअल्लाह इंशाअल्लाह पर घटे मुनाफिक तेरे काना दो कोई सुभान अल्लाह तेरे काना दो कोई तेरे काना हक दो कोई कंदकदार यार तोरे कंदकदार यार तोरे कंदकदार यार तोरे कंदकदार जो दर के चली दो सजो सुरजारो यार सदो सुरजारो यार मदनिया जो दर सारो यार मदनिया जो दर
सिर के नहीं ओ दिल पर सिर के सुभान अल्लाह सिर जी से अमल दो कंद सारोया Say